Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. जॾहिं राजा एडी गंदी बुछड़ी हुई त असांखे मथे में छो आई? मुझे राजा गंदी कीने जेका हकीकत हुई सा राजा आई के बुधाए छडी आहे। हां भई कूड़ थी ॻाल्हायो। माणक बूले खां पुछी आयो हो ऐं बूले इहो ई चयो त हाजी साहब सां जो निकाह कोन हुयो, हुआ ईअं ई ईंदी वेंदी हुई। अदी रानी आई मुखे मथे ते कुरान खणायो। आऊं ऐसा कूड़ नथी ॻाल्हाया। हाजी साहब सच में मुझे राजा सां निकाह कयो आहे। अजय कुरान मथे ते न खण, ॻाल्हि पधरी थी पई आहे। जेकॾहिं राजा सां निकाह करे हाजी साहब त छा हाजी साहब राजा खे हिते छॾे वञा? असीं गरीब माण्हू वॾनि माण्हुनि जे लाइ तितर ई तलूर वांगुरु आहियूं ऐं उहे वॾा माण्हू जॾहिं चाहिनि जिथे चाहिनि उते शिकार करे हलिया वञनि। हाजी साहब अबे अम्मा के पैसनि जो दाम ॾेई मूंखे ढॿीअ में फासायो ऐं पोइ वरी मुंहिंजा पर पटे मूंखे बेवफ़ाई जी रच में फासाए हले वियो। त छोरी पोइ असां सां त सची करी हा न त हाजी साहब सां मुंहिंजो को चक्कर हुयो। काकी मूं त माणक खे घणो ई समझायो त मूं सां निकाह न कर, पर माणक मुंहिंजी हिक न सुणी। पर हाणे जहिड़ी आहीं न पंहिंजी माउ जे लाइ आहीं, जहिड़े वगे में आई ही न उन्हीअ वगे में निकुर हितां। काकी ये न चओ, मूं माणक सां प्यार कयो आहे। इहो समूरो गुनाह ऐं पाण माणक खां बख़्शिराईंदसि। न माणक तोखे हाणे को गुनाह बख़्श कंदो ऐं न वरी असांखे हाणे तो मां किनी मच्छी जी धप थी अचे। आऊं तोखे इहो सुठो थी चवां त माणक जे अचण खां त निकिरी वई, लेकिन तूं पाण न निकिती न त आऊं तोखे धक्का ॾेई बि घर मां कढंदसि। अदी राणी मुझे राजा ते इहो ज़ुल्म न कर। आऊं हिकु माउ थी तोखे हथ थी वधा, तोखे पनाहंद थी विझा। मुझे राजा ते इहो ज़ुल्म न कर दी। काकी आऊं तुंहिंजो आॾो हथ थी वधा, मुंहिंजा सभु ॾोह गुनाह बख़्शी कर। काकी मूंखे दर बदर न कर। काकी खुदा जे वास्ते ये गंदा हथ मूंखे न हण पंहिंजा। निकुर मां भेड़ी निकुर। काका ऐं हिन घर जा वॾा आहियो ऐं पंहिंजी सभिनी खता जी माफ़ी पई वठां हुईगा। काका मूंखे दर बदर न कयो। काका तव्हां काकी खे समझायो। काका अदा खमीसा तव्हां त वॾा आहियो, तव्हां त ॻाल्हि खे समझो। असां हाजी साहब सां राजा जो निकाह करायो हो। ॿी अहिड़ी काई बि ख़राब ॻाल्हि न हुई। असांजो रुगो एतिरो ॾोह हुयो। असां आई खे इहा ॻाल्हि लिकाई, आई खे सुणायो कीन। काकी तू काका खे समझाए। काकी मूंखे दर बदर न कयो। काकी मुते रहम कयो। मां काॾे बि तोखे चैम न निकुर हितां मुंहिंजे घर मां। वट पंहिंजी थी हल हला निकुर। रोई थी तूफान आयो। हाँ इन जो बाबा भी मरी गया, मुझे माँ भी मरी गई है। हाँ इन जो बाबा भी मरी गया, सब मरी गए। तूफान सब मरी गए। तू भी मरी हुई, माँ भी मरी गई, सब मरी हुई। तो पंहिंजे ठीए ते हूंदो या कंहिं होड़े ते हूंदो। इन जे बारे में मां केस जी जांच कई आहे, इन ते साबित थियो आहे। इन पोयां लॻल आहियूं जे हथ अचे या तुंहिंजे नज़र चढ़े त असांखे ॿुधाया। हाँ साईं,
हुन सिर्फ़ टिने जो क़त्ल नाहे कयो, पर हिन ॻोठ वारनि खे ॾाढो तंग करे ॾिनो अथसि। हिकु दफ़ो रुकी हिन सूबेदार जे रुख चढ़े, बाक़ी पोइ हिन जो मज़ो। गुजात थियो थी राजा। अम्मा हाणे मूंखां वधीक नथो हलजे, ऐं घर हली कंदसि बि कुझा। तूं मूंखे हिन दरिया में लोड़े पोइ घर हली वञ, भले मुंहिंजो लाश मगर खाई वञे। राजा मां त चवां थी तूं हिते खॾ खोटे मूंखे जीअरो पूरे छॾ। तुंहिंजे लाइ मूं मां जो दिलि ॾाढा सूर ॾिठा आहिनि, तो मूंखे ॼमंदे ई छो न मारी छॾियो? अगल होड़ियूं कंधीअ कुराड़ी, भुख जा वेला दुख जी दिहाड़ी। माझीवो 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 माझीवो। माने कपी रुगो हली फिरी पे वेही कोन तो ए वेही कुजा करया। इन घर में तो कारी क़यामत लगी पई है। दिल थी चवे त इन घर जो पानी जो ढुक न पिया। जंहिं कारी क़यामत आंदी उनखे त घरां कढी छॾियोसीं। ही पंहिंजो घर आहे, तूं सुकून सां वेह। माणक पुट जे लाइ ॿियूं बि छोकिरियूं खोड़ आहिनि। माणक जी हालत ॾिसी कल खां वठी घर न आयो अञा तो उन्हनि जे हथनि मां मेहंदी जी खुशबू बि न वई आहे। छा गुज़रंदी मुंहिंजी माणक पुट ते। आऊं बि त माउ आहियां न, माणक पुट जी तकलीफ़ सम्झां थी, पर इहो सभु धोखो त असां सां माई रहीमा कयो आहे न। जेकॾहिं छोरीअ राजा असांखे ॻाल्हि न ॿुधाई त घटि में घटि रहीमा त असांजे कन में ॻाल्हि उछले छॾे हा न। मूंखे बचे न टप बनायो जीअं हिन मामले जे ॻोठ वारनि खे ख़बर पई। तव्हां कहिड़ो जवाबु ॾींदुसि हुन ॻोठ वारनि? ख़बर पवंदी छो न पवंदी, राजा वारा बि त पुछंदा न त अहिड़ो राजा में अवां छा ॾिठो जो 4 ॾींहंनि खां पोइ माणस ॾे रवानो करे छॾियो। उन्हनि ई ॻाल्हि मुंहिंजो अंदरि वठी छॾियो आहे। राणी दिलि थी चवे त कंहिं घोड़े ते वेही रवानो थिया, कॾहिं बि वापसि न अचां। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर माण कपी, तूं मर्द आहीं ऐं मर्दनि खे को दाग नाहे लॻंदो। हाणे तूं वञ ऐं वञी माणक पुट खे ॻोल्हे वठी अच। मोई राजा तो प्यार कयो, प्यार में तड़पी तड़पी मिलिया हासीं। पोइ ही ओचितो कहिड़ो तूफ़ान अची वियो जंहिं असांजे हथनि जी मेहंदी जे ॻाढ़े रंग खे कारो करे छॾियो। राजा मूंखां परे हली वई। सच चलाए कूड़, पर राजा इहो मूंखां सभु कुझु लिकाए मूंसे कूड़ कयो आहे। राजा जहिड़ो कर मूंसे धोखो कयो आहे। राजा मूंसां सची की न हुई। तोसां शादी की नथी करे सघां, आऊं तुंहिंजी क़ाबिल न आहियां।
कुजा थियो आहे तू सुणाए को नथी माणक मूं तोसां बेवफाई कई आहे। राजा राजा तो सब कुछ मूंखे चयो हो आऊं ही चरियो हुयसि छो समझी की न सघियसि अलाए कंहिंजो ॾोह मुंहिंजो राजा जो पर मुंहिंजी ज़िंदगी में ही जहिड़ो ॿियो तूफ़ान आयो आहे कुझा कयां केॾांहुं वञां कुझा कयां माणक तू मूंखे एॾो दूर कुझा लाइ वठी आयो आहीं? उन लाइ मूंखे मारे दरिया में लोड़े छॾियां मूंखे ख़बर बि न पवे। दरिया पीर जे वास्ते मूंखे ये निंदड़ तो करे न मार तोखे खुदा जो वास्तो माणक आऊं पुछड़ी न आहियां माणक मूंखे न मार आऊं पंहिंजो मौत पाण मरी वेंदसि। न तोखे आऊं पंहिंजे हथनि सां मारींदुसि तुंहिंजो लाश दरिया में लोड़े छॾींदुसि कंहिंखे हथ न अचे। माणक दरिया पीर जे वास्ते खुदा जे वास्ते मूंखे न मार माणक मूंखे न मार न। ये गंदा हाथ मूंखे न हण पंहिंजा निकुर मां भेड़ी निकुर। काका लाला सोजर खे केॾांहुं वठी वियो आहे? चवनि था त लाला जो इलाज थींदो ऐं हुनखे अस्पताल वठी विया ऐं हू ठीकु थी ऐं सोजर ऐं हुनखे भथरादू बांह लॻाई। काका इहो भलाई वारो कमु कंहिं कयो आहे? चवनि था त आदर्श कयो आहे हू जेको पाण वटि न ईंदो जेको नाला लिखंदो। वाह जवान हुजनि त अहिड़ा हुजनि आदर्श खे अलाह साईं ख़ुशि रखंदो। ऐं ॿी आंखे ख़बर आहे कहिड़ी काका? इहे NGO वारा जेके आहिनि इहे बि ठगी जा ठा ठाही वेठा रुॻो लिख पढ़ू कयो ऐं पोइ गुम थी वञे। खाओ काका रुॻो पंहिंजे पेट भरण में पूरा आहियूं ॾिसी नथो सभिनि जा पेट केॾा वॾा थी विया आहिनि। बाबा असां वटि स्कूल सफ़ा भॻा पिया पिया आहिनि ऐं ॿार स्कूल वञनि कोन था पढ़ाई आहे कोन ऐं सॼो ॾींहुं रुलंदा था वतन ऐं मच्छी मारींदा था वतन। काका पंहिंजे इलाइक़े जा अहिड़ा ई कई मास्तर आहिनि जेके रुॻो सरकारी पघार पिया खणनि। अलाह करे बाबा सभिनी खां सुठी मत मिले ऐं असांजे इलाइक़े जो को फ़ाइदो थिए। माझी वो माझी वो माझी वो माझी वो पुट माणिक अधु राति जो उथियो वेठो आहीं पोइ? अम्मा निंड नथी अचे। बराबरि पुट तोखे निंड कीअं ईंदी तुंहिंजी अखियुनि हेॾो वॾो धोखो जो खाधो आहे। पर अम्मा तव्हां राजा खे हितां धिकारी कुझा लाइ कढियो आहे? माणिक पुट इहो न पुछ राजा गंदी बिछड़ी हुई ऐं बसि असांखे हिन खां किरह त पई अचे। राजा तो मूंखे चयो हो त मूंसे शादी न कर ऐं शादी जे लाइ कीन रही आहियां पर मूं ई ज़िद कयो त मूंसां शादी कर। हीअं
सम्झी की न सघियुसि। पर हाणे त तोखे ख़बर पइजी वई न पुट त असांजे मुंहं ते कहिड़ी दांगी मलण आई हुई। पर अम्मा राजा जो भी उनमें कसूर कीने, कसूर तो इनमें नसीबन जो आहे। जंहिं असांखे मिलाए विछड़ायो, पोइ विछड़ाए वरी मिलाई ऐं वरी विछड़ाए छॾियो। माणिक पुट हाणे राजा जे लक्षणनि जो तूं ॾोह नसीबनि ते न ॾे। जेको थियणो हो सो थी वियो। हाणे तूं सुम्ही रह। घणो ॻाल्हाईंदासीं तुंहिंजे अबे जी निंड ख़राब थींदी। पर अम्मा मूंखे त निंड ई नथी अचे। माणिक तूं हबीब तूं तबीब, तूं ई दर्दनि जी दवा। जान ब मुंहिंजे जीअ में आज़ारनि जा अनवा, साहब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे। हक़ अल्लाह हक़। माणिक तूं हिन महिल छो भला दरिया तां देर सां मोटियो आहीं छा? न फ़क़ीर साईं, दरिया खां दिलि भॼी पई आहे त चाह खां दिलि टुटी पई आहे। पर माणिक तूं अॼु अहिड़ियूं ॻाल्हियूं छो पियो करीं? फ़क़ीर साईं, ईअं सम्झ त मुंहिंजो होड़ो हिकु दफ़ो ॿीहर विच समुंड में आहे ऐं चइनी तरफ़ुनि खां हिकु वॾे तूफ़ान उनखे घेरे रखियो आहे। अलाह कंदो तुंहिंजो होड़ो समूरनि मुश्किलातुनि खां पार थी अची पंहिंजे तड़ ते रसंदो। पर फ़क़ीर साईं, जीअं आऊं तड़ ते रसण जी कोशिश कयां पियो, तीअं तड़ मूंखां परे थींदो पियो वञे। इहो तुंहिंजो ख़्यालु हूंदो बाबा। तड़ भला परे थींदो छा? ज़मीन त पंहिंजी जाइ ते पई हूंदी आहे। रगो माण्हुनि जा ख़्वाब ऐं ख़्याल तब्दील थींदा आहिनि। फ़क़ीर साईं, मूंखे हिकु ॻाल्हि सुणाए। पुछ बचा पुछ। जी खारो समुंड असांजी 100 एकड़ ज़मीन पाए छॾींदो आहे, ती कंहिंजो प्यार वैसा घाती करे माण्हू जी दिलि पाए छॾे त पोइ उहो प्यार न चइबो बचा, उहो वैसा घाती चइबो। ईअं सम्झ त तुंहिंजे होड़े खे को दरिया ते खणी विच समुंड ते रखे सुराख कढी छॾे। हाँ फ़क़ीर साईं, मूंसां बि कुझु अहिड़ो ई थियो आहे। मुंहिंजे होड़े खे विच दरिया में आणे उनखे ॿोड़ण जी कोशिश कई वई आहे। पर अल्लाह साईं रहम कंदो बचा। ऐं तूं वाड़ी वारे घोट ते वञी दुआ घुरी अच। ता कंदो तुंहिंजे होड़े खे न की लहर न को लोॾो ईंदो। अहिड़ा पार थींदे बचा। अल्लाह कंदो तुंहिंजो होड़ो समूरनि मुश्किलातुनि खां आदर्श, व्हाट इज दिस? सर ही किताब हिकु हक़ीक़त, हिकु सच आहे। तू असांजे इदारे में रही असांजे इदारे खिलाफ लिखियो आहे? सर इहो सिर्फ़ु तव्हांजो इदारो न आहे, बल्कि ॿिया बि सभई इदारा आहिनि जेके ग़रीबनि ऐं लुतड़ियल माण्हुनि जो फंड खाई पंहिंजा ई पेट भरींदा आहिनि। इहो तू छा चई रहियो आहे आदर्श? आउं सही चई रहियो आहियां सर। तव्हां ई ॿुधायो कहिड़ी तब्दीली आंदी आहे तव्हां हिते, कहिड़ो शहूर आंदो आहे तव्हां हिते। अव्हां जेकॾहिं हिते कुझु आंदो आहे त उहो फ़क़ति पेट जो तरीक़ो आहे। इन तरीक़े मुताबिक़ तव्हां सिर्फ़ु माण्हुनि खे इहो ई सेखारियो आहे त बुख मरो ऐं उञ मरो ऐं रोडनि ते बीहो। NGO जी का गाॾी ॾिसो त उन जे अॻियां हथ फैलाए पिनो। सर असांजा माण्हू अॼु बि उञा ऐं बुखिया आहिनि। उन्हनि जा दर्द घटिया न आहिनि। दरिया खे हथ सां सुकायो वियो आहे। समुंड लखे एकड़ ज़मीन गड़काईंदो वञे। स्कूलनि जूं छितियूं ई न आहिनि। नौजवान नसल पान ऐं चूरे जे नशे में ॻाढ़ो थी वियो आहे। रोज़ असांजा मुहाणा भारतीय जेलनि में फटका था खाइनि। रोज़ अलाए त केतिरियूं मोहबतूं मजबूरियुनि जे पंजोड़ में अची घुटिजी मरी थी वञनि। ऐं ॿुधायो, जेकॾहिं इहो सभु कुझु सच ॿुधण जी अवां में सघन आहे
त पोइ इहे सभई इदारा बंदि कया वञनि। ताज वास्ते मुंहिंजे लाड़ जे अभरी क़ौम ते तर्स खायो, उन्हनि ते ठगी ऐं ठिठोली करणु बंदि कयो, उन्हनि में शहूर आणियो, का सान्या पैदा कयो। बस आदर्श बस, मूं तुंहिंजी तकरीर घणी ॿुधी आहे, हाणे बस कर। तो हिन इदारे में रही हिन इदारे जी खिलाफ़ वर्ज़ी कई आहे, मां तोखे हिन इदारे मां फारिग थो कयां। जिते शराब जे पेक ते ग़रीब ऐं लुतड़ियल माण्हुनि खे ठगण जो सोचियो वञे, जिते झुगिन जे नाले ते फंड वठी पंहिंजा बंगला ठाहिया वञनि, उते उन इदारे में मूंखे बि रहण जी का ज़रूरत न आहे। गुड बाय सर। अरीबा, आदर्श खे सम्झायो कि चरियो थी वियो अथव। सर, मां तव्हां ॿिन्हिनि जो समूरियूं ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं आहिनि ऐं हाणे मां बि हिन इदारे में कमु नथी करे सघां। सॉरी, टेक केयर, अल्लाह हाफ़िज़। ए दरिया, मूंखे सभु चवनि था त आऊं मेरी आहियां, आऊं पलीत आहियां, पर आऊं थी चवां त आऊं मेरी न आहियां, आऊं पलीत न आहियां। जेकॾहिं आऊं पलीत आहियां त पोइ आऊं पंहिंजो पाण खे तुंहिंजे हवाले थी कयां अॼु, त पोइ तूं मुंहिंजी पलीत ऐप ख़तम कर। मूंखे मालिक, ॿेली मूंखे माफ़ कजो। राजा जे मौत जो ज़िम्मेवार आऊं बि आहियां। जॾहिं तूं राजा हाजी साहब जे निकाह जे बारे में पुछण आहे, पहले आऊं तोसां कूड़ ॻाल्हायो। इहा हक़ीक़त हुई। राजा सां हाजी साहब निकाह कयो ऐं पोइ लिखत में तलाक बि ॾिनी हुयमि। उहे कागज़ मूं लिकाए राजा खे ब्लैकमेल करण लाइ राजा मजबूर थी मूंसां शादी करे। उहे कागज़ आहिनि जिन मूंखे बेईमान बनायो, शैतान बनायो। आऊं ॿिन्ही जो ॾुहारी आहियां, मूंखे माफ़ कयो, मूंखे माफ़ कयो। मूंखे पंहिंजे कंहिं जी सज़ा मिली वई आहे, मूंखे माफ़ कर मालिक।
जा वेला दुख जी दिहाड़ी भगल होड़ियूं कंधीअ कुराड़ी भुख जा वेला दुख जी दिहाड़ी कहिड़ो माग मंडल तंहिंजी कोई न ॼाणे। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा।